हुकूमत पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी हिन वक्त हुकूमत 18 साल थी चुका है। 18 सालन में अवां सिंध जा रोड रस्ता ॾिसो, जेके भी सिंध जे रोड रस्तनि ते जेके भी बजटियूं अचनि थियूं उहे अकाउंटनि मां निकिरी थियूं वञनि, रोड कोन था ठहनि। हिकिड़े रोड जा टे दफ़ा टेंडर था थियनि। ईअं ई हिन बंद जा मुंहिंजे ख़्याल मां 5 खां 6 दफ़ा टेंडर थिया हूंदा, पैसनि जी मद में, बजट जी मद में। पर बजट खाइजी थी वञे, पंहिंजा ई जेके उहो किथे आहे, किथे तव्हांखे कोई एजुकेशन जो को मुलाज़िम नज़र अचे थो? महिरबानी टाइम न्यूज़ जंहिंकी हर ख़बर खे बाख़बर थी करे, हिन वक़्तु पाण कंदकोट जे कचे वारे इलाइक़े के बंद ते मौजूदु आहियूं। ही सिंधू दरिया जो अक्स आहे जेको तव्हां ॾिसी सघो था। सिंधू दरिया ऐं ही बंद जेको आहे जंहिं ते अरबें रुपया एरिगेशन पारां रखिया विया त हिन बंदनि खे कीअं मज़बूत कजे, केतिरा पथर लॻाइजनि। पर अवां जॾहिं फिज़िकली तौर हिते ॾिसंदव न त तव्हांखे न पथर मिलंदा, न एरिगेशन जो कोई अमलो मिलंदो, ऐं न ई उहे माण्हू उहे ठेकेदार मिलंदा जेके एरिगेशन खां ऐं सिंध सरकार खां करोड़े ऐं अरबे रुपयनि जी बजट था वठनि। ही सिंध जे ज़मीननि खे नुक़सान आहे, ही सिंध जे सिंधू दरिया खे नुक़सान आहे, ही सिंध जे उन्हनि ॿेटनि खे नुक़सान आहे, ही सिंध जे उन्हनि बंदनि खे नुक़सान आहे जंहिंजे नाले ते हू करोड़े ऐं अरबे रुपया बजट वठी बाद में करप्शन करे हितां भॼी था वञनि। हिते कोई भी एरिगेशन जो को अमलो न आहे, न ई कोई अहिड़ो को ठेकेदार आहे जेको दावा करे त अची करे ॾेखारे त बाबा हिते असां बंद पका कया आहिनि, मज़बूत कया आहिनि, जीअं आईंदा कोई भी फ्लड ईंदो या ॿोॾ ईंदी उन खां पोइ ही जेको बंद आहे इहो मज़बूत आहे, जीअं माना पाणी हिन पासे ते न ईंदो, कचो तव्हांजो सेव आहे, तव्हांजा जेके ॻोठ आहिनि इहे सेव आहिनि, तव्हांजो शहर सेव आहे, हिते असां बंद मज़बूत कयो आहे। तव्हांखे फिज़िकली तौर तां ॾिसी सघो था हिते पथर आहिनि ई न, काई बि शइ न आहे हिते। सिर्फ़ु हिननि बंदनि खे मज़बूत करण जे नाले ते अरबे ऐं खरबे ऐं करोड़े रुपया वरिता विया आहिनि, करप्शन थी आहे। मां त नेब खे चवंदुसि नेब नोटिस वठे, वफ़ाक़ी इदारा नोटिस वठनि। सिंध सरकार किथे आहे ॾिसे न अची, हाणे अचे न सीएम सिंध किथे आहे, सीएम सिंध अची ॾिसे त बाबा जेके तव्हां गुज़िरियल 8 महीननि खां पहिरियां जॾहिं तव्हां के बंद ते आया आहियो, जॾहिं तव्हां उहो ॿुधायो पिया त हिते असां हिननि बंदनि खे पको करण जे लाइ असां बजट ॾींदासीं, बजट त आई, बजट त अकाउंटनि मां निकिरी बि वई, पर पथर त न लॻा, बंद त मज़बूत न थिया। ॻोठाणा त अॼु बि नासेब आहिनि, उन्हनि खे अॼु बि नुक़सानु आहे, उन्हनि जी ज़मीननि खे नुक़सानु आहे, उन्हनि जे घरनि खे नुक़सानु आहे, इन शहरनि खे नुक़सानु आहे। इन जो ज़िम्मेवार केरु आहे? इन जो ज़िम्मेवार त उहे ठेकेदार आहिनि न, उहे करप्ट, उहे महा करप्ट ठेकेदार आहिनि जेके सरकार खां हिननि बंद मज़बूत करण जा करोड़े अरबे रुपया वठनि था, बाद में को कमु नथा कराइनि। सिंध हुकूमत पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी हिन वक्त हुकूमत 18 साल थी चुका है। 18 सालन में अवां सिंध जा रोड रस्ता ॾिसो, जेके भी सिंध जे रोड रस्तनि ते जेके भी बजटियूं अचनि थियूं उहे अकाउंटनि मां निकिरी थियूं वञनि, रोड कोन था ठहनि। हिकिड़े रोड जा टे दफ़ा टेंडर था थियनि। ईअं ई हिन बंद जा मुंहिंजे ख़्याल मां 5 खां 6 दफ़ा टेंडर थिया हूंदा, पैसनि जी मद में, बजट जी मद में। पर बजट खाइजी थी वञे, पंहिंजा ई जेके उन्हनि जा करप्ट ठेकेदार आहिनि उहे लॻाए करे सरकारी अकाउंटनि मां पैसा कढाए करे सरकारी नाणे खे नुक़सान थो ॾिनो वञे। ख़बर त इहा पई आहे त हिन जेको इहो ठीको आहे बंदनि खे मज़बूत करण वारो, एरिगेशन वारो, इहो हाजी शेर मोहम्मद मुगेरी वटि आहे, जेको हिन वक़्तु पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो MP आहे। उहो किथे आहे? किथे तव्हांखे कोई एजुकेशन जो को मुलाज़िम नज़र अचे थो? तव्हां भला इहो ॿुधायो, चलो एजुकेशन जे मुलाज़िम खे छॾियो, तव्हांखे को कमु नज़र अचे थो? बाबा हिते को पथर पियो आहे, हे को बंद मज़बूत आहे, ज़मीन हाणे ॻोठ जूं महफ़ूज़ थी वेंदियूं, हाणे ॻोठ सॼो महफ़ूज़ थी वेंदो, हाणे सॼो शहर महफ़ूज़ थी वञे, भले केतिरी बि ॿोॾ अचे, भले केतिरो बि पाणी अचे, पर शहरनि खे को नुक़सानु न थींदो, शहरनि खे को नुक़सानु न थींदो, या जेके बि ज़मीनूं आहिनि सरसब्ज़ उन्हनि खे को नुक़सानु न थींदो। काई बि अहिड़ी ॻाल्हि न आहे। हिते करप्शन आहे, सरेआम करप्शन आहे। करप्शन थी मां न चवंदुमि, हिते सरेआम धाड़ो थो लॻे। नेब खे नोटिस वठणु घुरिजे, हिसास अदारनि खे नोटिस वठणु घुरिजे त एतिरी करप्शन थी थिए कि किथे केॾे था वञनि उहे पैसा, केरु थो खणे, काथे उहे करप्ट ठेकेदार, काथे उहे एरिगेशन जा करप्ट मुलाज़िम, केरु नोटिस वठंदो? कोई बि नोटिस नथो वठे।
એટલે इंतजामिया भी कम कोई हर को ख़ामोश आहे। डीसी साहब किथे आहे? डीसी साहब खे त ईअं हुजणु खपे हा त हिते अची के बंद ते ॾिसे हा, जाइज़ो वठे हा त मुंहिंजो के बंद केतिरो मज़बूत आहे, मुंहिंजे शहर जी छा हालत आहे, मुंहिंजे शहर जे बंद जी छा हालत आहे। आईंदा अगरि ॿोॾि ईंदी त माण्हुनि खे केतिरो रिलीफ मिलंदो, माण्हुनि जा घर केतिरा मज़बूत थींदा, शहर खे केतिरो नुक़सानु थींदो। डीसी साहब न डीसी साहब तो अचे, न का इंतज़ामिया, न ई हितां जा के चूंडियल नुमाइंदा आहिनि के बंद ते अची करे हितां जो जाइज़ो था वठनि त बाबा हिते जेकी करप्शन थी आहे उन जो ज़िम्मेवार केरु आहे। पर हुन इन मामले ते को बि मौक़िफ़ न ॾिनो। के बंद जे कमज़ोर हालत ऐं अरबे रुपयनि जे ख़र्चनि बाबति साम्हूं ईंदड़ सवालनि खां पोइ हाणे ॾिसणो इहो आहे त लाॻापियल इदारा ऐं सिंध हुकूमत हिन मामले ते कहिड़ो क़दम खणनि था ऐं छा अवाम जे तहफ़ुज़ सां लाॻापियल हिन अहम मसइले ते शफ़ाफ़ जांच ऐं ज़िम्मेवारनि जो एहतिसाब मुमकिन बणिजी सघंदो या न। इमरान अली खोसो, टाइम न्यूज़, के बंद, कंदकोट।